वाइदो कयां थो त IMF जो इहो आख़िरी प्रोग्राम हूंदो ऐं पाकिस्तान कर्ज़नि खां छुटकारो हासिल कंदो। नवाज़ शरीफ़ 2017 में ई IMF खे अलविदा करे छॾियो हो। हर हंधि चवंदो आहियां त कर्ज़ घुरण नाहियां आयो। आर्मी चीफ बि चीन, सऊदी अरब ऐं कतर वञी सीड़पकारनि जो ध्यानु छिकायो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो क़ौम खे ख़िताब। संदसि चवण आहे त सदर आसिफ अली ज़रदारी, PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं मौलाना फज़लुर रहमान जी रहनुमाई सबबि मुल्क खे डिफॉल्ट थियण खां बचायो। क़ौम जे पैसे ते अयाशी न थींदी। हिकु रुपयो अवाम ते ख़र्च थींदो। अवामी तरक़ी ते को बि दबाव बर्दाश्त न कबो। अमीर ऐं ग़रीब विच में फ़र्क़ु ख़तमु करणो पवंदो। अशराफिया शाही ज़िंदगी गुज़ारे पियो। टैक्स रुगो पघारदार तबिको भोगे रहियो आहे। तालीमी इमरजेंसी लागू करे छॾी आहे। अवाम ते बार बढ़ियल वज़ारतुनि खे ख़तमु कयो वेंदो। हलंदड़ माली साल जी बजट गुज़िरियल बजट खां 34% वधीक आहे। सिंध जी तरक़ियाती बजट ॿियनि सूबनि जे मुक़ाबले में तमामु वधीक आहे। ईंदड़ साल लाइ 3.5% GDP ग्रोथ जी ॻाल्हि कई पई वञे। कोशिश आहे त GDP जे हवाले सां वफ़ाक़ सां सहकार कयूं। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी पोस्ट बजट प्रेस कॉन्फ्रेंस। 4 साल PTI हुकूमत सिंध जूं स्कीमूं बंदि कयूं। इतिहादी हुकूमत में जेके स्कीमूं मंज़ूर करायूं उहे निगरान हुकूमत बंदि कयूं। बिलावल भुट्टो ज़रदारी सख़्त एहतजाज करे उहे स्कीमूं शुरू करायूं। सिंध खे बि पाकिस्तान जो हिसो सम्झी तरक़ियाती स्कीमूं ॾियणु घुरिजनि। बजट में का नई स्कीम शामिल न कंदासीं, पर जारी स्कीमुनि खे उन साल मुकमल कंदासीं। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त असांखे वफ़ाक़ मां 2900 अरब रुपया मिलण जी उमेद आहे। टैक्स जी मद में असां 619 अरब रुपया रखिया आहिनि। नॉन टैक्स रेवेन्यू लाइ 43 अरब रखिया आहिनि। करंट कैपिटल रीसेट 27 अरब जे वेझो आहिनि। अहिड़ी रीति 2590 अरब रुपया असांखे मिली रहिया आहिनि। इन खां सवाइ जेको गैप आहे उहे पैसा फॉरेन असिस्टेंट प्रोजेक्ट्स मां अची रहिया आहिनि। वज़ीर आज़म ईंदड़ माली साल में 3 अरब रुपया पहिरें 6 महीननि में ॾियण जो वाइदो कयो। वॾे वज़ीर जो चवणु आहे त सरकारी मुलाज़िमनि जी पघारुनि में 22 खां 30% वाधि कई आहे। पोरियत जो घटि में घटि उजूरो 37,000 मुक़ररु करण ते मुतमइन न आहियां, पर उजूरो वधायूं था त सनतकार नाराज़ थियनि था। पंजाब हुकूमत पोरियत जो घटि में घटि उजूरो 36,000 मुक़ररु कयो आहे। पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप में दुश्मन बि असांजी तारीफ़ कंदा आहिनि। असांखे हिन वक़्तु 75,000 नौकरियूं ॾियणियूं आहिनि जेके मेरिट ते ॾिनियूं वेंदियूं। तालीम खाते में 70,000 ऐं पुलिस खाते में 50,000 नौकरियूं ॾियणियूं आहिनि। 1.5 साल दौरान 10 खां 12,000 नौकरियूं ॾेई चुका आहियूं। हिकु पार्टी अदालत में केस कयो जंहिं सबबि नौकरियूं रुकिजी वयूं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी पोस्ट बजट प्रेस कॉन्फ्रेंस। हिन चवणु आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी जी वॾी में वॾी कामयाबी पीपल्स हाउसिंग वारो मंसूबो आहे। $1100 मिलियन जो आलमी सतह ते वाइदो थियल आहे। इहा रक़म अचणी आहे। K4 मंसूबे लाइ 25 अरब रुपया वफ़ाक़ी हुकूमत रखिया आहिनि। 170 अरब रुपया असां वटि मौजूदु आहिनि, पर एक्ने खां मंज़ूरी नाहे मिली। वफ़ाक़ी हुकूमत हिकु हफ़्ते में मंज़ूरी ॾियण जो वाइदो कयो आहे। आलमी बैंक पाकिस्तान लाइ वधीक $15 करोड़ कर्ज़ जी मंज़ूरी ॾेई छॾी। इहा रक़म पंजाब में स्कूलनि खां ॿाहिरि रहंदड़ ॿारनि जो अंग घटाइण वारे मंसूबे ते ख़र्च कई वेंदी। 11 जून ते बि आलमी बैंक दासू हाइड्रो पावर मंसूबे लाइ $1 अरब कर्ज़ जी मंज़ूरी ॾिनी हुई। नॉन फाइलर्स जी मोबाइल सिम बंदि करण सां गॾु बिजली ऐं गैस जा कनेक्शन बि कटण जो फ़ैसिलो। FBR चेयरमैन जो चवणु आहे 5 लख नॉन फाइलर्स जी लिस्ट में 20 लख खां वधीक सालियानी आमदनी रखंदड़ माण्हू बि शामिल आहिनि। जेके माण्हू रुगो कार, प्लॉट या घर ख़रीद करण लाइ आर्ज़ी फाइलर थियनि था उन्हनि खे इज़ाफ़ी टैक्स अदा करणो पवंदो। कंहिं बि ख़ासि केस में सिंध जी अदलिया ते दबाव जी कोशिश नाहे कई वई। अलाह जो फज़ल सां कंहिं बि मूं ते दबाव नाहे विधो। आउं सम्झां थो त जज बदअनुमान ऐं बेईमान नथो थी सघे। सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अकील अहमद अब्बासी जो कराची में हाई कोर्ट अंदर रेवेन्यू रिकॉर्ड जे ऑनलाइन वेरिफिकेशन ब्रांच जी इफ़्तिताही तक़रीब कया था। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि अर्बन फ्लडिंग जे हवाले सां इजलास। मूनसून बरसातुनि जे हवाले सां क़दमनि जो जाइज़ो वरितो वियो। वॾे वज़ीर पारां ईद जे मौक़े ते सफ़ाई सुथराई बरसातुनि खे नज़र में रखंदे अर्बन फ्लडिंग खे मुंहुं ॾियण लाइ तयारी करण जी हिदायत। वॾे वज़ीर जो चवणु आहे त मुल्क में 28
29 जून खां मूनसून बरसातुनि जो इम्कान आहे, जंहिं सबबि अर्बन फ्लडिंग जो ख़तरो आहे। लाॻापियल इदारा पंहिंजी भरपूर तयारी कनि। मकानी इदारा हेठाहीं वारनि इलाइक़नि ऐं चोकिंग पॉइंट्स खे ठीक करण लाइ कमु कनि। मकानी इदारा मुतहरिक रहनि त जीअं शहरी बोर्ड जी नौबत खां बची सघनि। ईद ते कुर्बानी जे जानवरनि जी बाक़ियात खणाइण ऐं ठिकाणे लॻाइण जो भरपूर इंतज़ाम हुजणु घुरिजे। तालाबंदी इंसाफ़ जी फराहमी जे रस्ते में रंडकूं विझण वकीलनि खे नथियूं सूहनि। पंजाब जी वज़ीर आला लाॻापियल खातनि खे इहे हिदायतूं ॾिनियूं आहिनि त एहतजाज कंदड़ वकीलनि ते दहशतगर्दी जा कलम लागू करण जो सिलसिलो बंदि कयो वञे। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तारड़ जो लाहौर में पंजाब बार काउंसिल खे ख़िताब। संदसि चवणु आहे त सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो आहे त दहशतगर्दी जा कलम मुंज़िम दहशतगर्दी खां सवाइ ज़ाती या ॿियनि अहिड़े क़िस्मनि जे केसनि में लागू न थींदा। जॾहिं को बार जो मेंबर ग़लती कंदो आहे त बार एसोसिएशन हुकूमत सां गॾिजी उन ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कंदी, न त इहो सिलसिलो बंद न थींदो। सांखड़ में डाच जी ॾंग कटण वारे वाक़िए जो वॾे वज़ीर मुराद अली शाह नोटिस वरितो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे 5 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। जवाबदारनि ऐं डाची जे मालिक विच में मामला तइ थी चुका हुआ। अहिड़े क़िस्म जो वाक़ियो क़बूल करण जोॻो नाहे। रियासत जी फ़रियाद ते जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। अल्लाह खां सवाइ कोई इबादत जे लाइक़ नाहे। अल्लाह ताला पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुक्मनि ते अमल दरामद जो हुक्म ॾिनो आहे। नमाज़ बुराई खां बचाए थी, शैतान जे विसवसनि खां पाण खे महफ़ूज़ रखो। मस्जिद निमरा में मस्जिद हराम जे इमाम ऐं ख़तीब शेख डॉक्टर माहिर बिन हमद जो हज जो ख़ुतबो। हज जे ख़ुतबे में चयो वियो आहे त अल्लाह ताला हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे रहमत बणाए मोकिलियो। जिन माण्हुनि पैगंबर जी इज़त कई, ईमान आंदो ऐं नाज़िल थियल नूर इलाही जी पैरवी कई, उहे ई कामयाब माण्हू आहिनि। जेको मुत्तक़ी आहे उनखे दुनिया ऐं आख़िरत में बहितरीन अंजाम मिलंदो। अल्लाह फरमाए थो त हू मुत्तक़ी माण्हुनि खे छोटकारो ॾिए थो। नमाज़ क़ाइमु करियो, अल्लाह तव्हां खे वेझे खां ॾिसी रहियो आहे। अल्लाह जे रस्ते में सदको ख़ैरात कढो। तव्हां जूं नमाज़ूं, सदका ख़ैरातूं तव्हांजी कुर्बानी अल्लाह जी रज़ा लाइ हुजणु घुरिजनि। लखें हज पांधेड़ा हज जो रुकन आज़म वक़ूफ़ अरफा अदा करे रहिया आहिनि। लखें हज पांधेड़ा अरफात जे मैदान ते मौजूद लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक जो सदाऊं बुलंद मैदान अरफात ते हज जो ख़ुतबो ॿुधण खां पोइ ज़ोहर ऐं असर जूं नमाज़ूं गॾाए अदा कयूं वयूं। हाजी सगोरा सॼो ॾींहुं मैदान अरफात ते इबादत ऐं दुआऊं कंदे गुज़ारींदा। सुभाणे सुबुह जो हाजी सगोरा मैना खां वापसि रवानो थींदा ऐं रमी जमरात कंदा, जंहिं खां पोइ कुर्बानी कई वेंदी ऐं हज मुकमल थींदी। सदर आसिफ अली ज़रदारी हेलीकॉप्टर ज़रिए नवाबशाह एयरपोर्ट पहुची वियो। सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त। पीपुल्स पार्टी अॻवाणनि ऐं MPAs पारां संदसि शानदार इस्तक़बाल। सदर ईद नवाबशाह में गुज़ारींदो। ईद उल अज़हा जी नमाज़ ज़रदारी हाउस में अदा कंदो। मीरपुर माथिले जी दहशतगर्दी तोड़ अदालत शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी जे क़त्ल केस में गिरफ़्तार जवाबदार असगर लुंड खे 5 ॾींहंनि जी जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। जांच ऑफिसर ज़ुल्फ़कार महर जवाबदार असगर लुंड खे अदालत में पेश कयो ऐं जांच रिपोर्ट जमा कराई। केस जी फरियादनि ऐं शहीद सहाफ़ी जी अमर बि अदालत में पेश थी। ईद उल अज़हा में 2 ॾींहं रहिजी विया। सुन्नत इब्राहिमी जी तैयारी जारी। मालपुड़ियुनि में कुर्बानी जे जानवरनि जूं क़ीमतूं आसमान सां ॻाल्हियूं करण लॻियूं। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में क़ाइम मालपुड़ियुनि ते आवाम जी पीहे। कुर्बानीअ जा जानवर ख़रीदण लाइ ईंदड़ शहरी ऐं वापारी महांगाई सबबि परेशान। मालपुड़ियुनि ते सहूलतुनि जी बि अणहुंद। केतिरनि ई शहरनि में मालपुड़ियूं क़ाइम न थियूं। वापारी कुर्बानीअ जा जानवर रोडनि ते खपाइण लॻा। सिंध समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ईद जे ॿिए ॾिहाड़े खां आंधारी ऐं बरसातुनि जो इम्कान। 18 जून जी राति खां 22 जून दौरान इस्लामाबाद, पंजाब, KP, गिलगित बल्तिस्तान ऐं कश्मीर में ककर वसंदा। 20 खां 22 जून ताईं बलूचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तूफ़ान ऐं बरसात जी अॻकथी। 21 ऐं 22 जून ते सखर, जैकबाबाद, कशमूर ऐं लाड़काणे में तूफ़ान ऐं बरसात जो इम्कान। T20 वर्ल्ड कप में ॾखण अफ्रीका नेपाल ख़िलाफ़ अपसेट शिकस्त खां बची वियो। प्रोटीज़ दिलचस्प मुक़ाबले खां पोइ 1 रन सां कामयाबी
हासिल करे वरिती। ॾखण अफ्रीका मुक़ररु 20 ओवर्स में 7 विकेट्स जे नुक़सान ते 115 रन्स ठाहियूं। जवाब में नेपाल जी टीम 7 विकेट्स जे नुक़सान ते 114 रन्स ठाहे सघी। ॾखण अफ्रीका तरफ़ां 4 विकेट्स हासिल कंदड़ बॉलर तबरेज़ शम्सी मैच जो हीरो करार। न्यूज़ीलैंड हिक तरफ़े मुक़ाबले में युगांडा खे 9 विकेट्स तां शिकस्त ॾेई छॾी। सोभ बावजूद केवीज़ टीम सुपर 8 मरहले में न पहुची सघी।